थी मच्छी ॾाढी महांगी चाहण खाईंदासीं ओ चाहण खाईंदासीं सवा दाल जे कोने हाल खे ॾाण वेंसीं ओ चाहण खाईंदासीं अॻे मच्छी ॾींदा हुआ तक करियो हाणे तोरियो ॾिन पिया पक करियो हो तोरियो ॾिन पिया पक करियो हाय हाय पक करियो छाहण खाईंदासीं ओ छाहण वठंदासीं सवा दाल जे कोने हाल खे ॾाण वेंदासीं। बाबा साहब सुठी अर्ज आहे। ॿुधाए पुट ॿुधाए ॿुधाए। सोचा पियो तो तोखे उमेद ॾेखारियां। शुक्र थियो जो तूं बि राज़ी थी वएं। आऊं सुभाणे वञा थो अदा गुलण जे ॻोठ। हुन बि काफ़ी दफ़ा चयो आहे त मुंहिंजी छोकिरी जी उमिरि चढ़े थी चढ़े। बाबा मुंहिंजो को त इरादो न आहे शादी करण जो। आउं त चाहियां धणी बख़्शी धीअ खे चाहियां थो। पुट चुप वरी भुलिजे पेड़ी तव्हां न कटिजा। जेन हवान दोते जे कन ते ॻाल्हि वधी न त ख़बर न कहिड़ी क़यामत थी सघे थी। पर बाबा पर कुझु बि न। हिकु त उहो ॾींदा कोन ॿियो आऊं एॾो उन जे अॻियां शर्मंदो आहियां जे तेरी हिम्मत बि कोन कंदुसि। तोखे शादी अदा गुलण जे घड़ा करणी पवंदी। बाबा सौरत तो मुंहिंजी तकदीर आहे। हुनखे ठुकराए ऐं पंहिंजे पेर में कुआड़ो नथो हणी सघां। बाबा नथो हणी सघां। जवाहर खान तुंहिंजो मोह छो ख़राब आहे? अदा हुन दोते खे हितां ज़लील करे कढणो आहे। हुन अॼु मूंसां सुठो न कयो आहे। जवाहर खान दोदो मुंहिंजी अख जो कंडो आहे। वक़्त ते हुनखे तड़े कढिबो। वक़्त ते छा मतिलबु अदा? हू असांजो बेइज़तियूं बि करे ऐं असांजे साम्हूं गला खोले भाले ऐं असां ख़ामोश थी ॿुधंदा रहूं। इहो जवाहर खान खां घटि में घटि बर्दाश्त न थींदो। पर तूं इहो त ॿुधाए आख़िर हुन कयो छा आहे? अॼु हुन मामूली ॻाल्हि तां मुंहिंजी बेइज़ती करे छॾी आहे। जेकॾहिं तव्हां कुझु बि न कयो त आऊं खेसि ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदुसि। ॾींहं जा जवाहर खान ओ जवाहर खान। कमदार जी भोतार हिनखे छा थियो? साईं केले जी खल तां तरकी पियो। केले जी खल तां छा मतिलबु? भोतार साईं जब्बार खान जी आदत जी त ख़बर अथई। मेरे भलो रांदी को ॾिसियो अंगल पियो करे। वाह रे जवाहर खान वाह। अरे तोखे हिन उमिरि में अची रांदी कनि जी लॻी आहे। आख़िर वो रांदी को आहे कहिड़ो? भोतार
उहा दोधे वारी भेण सोरठड़ी अच्छा त जबार खान जा इश्क पेर कढिया आहिनि। का पीरू खेर ताए सुबह सवेरे ही छेलो केॾां कायो उनी को सदको बदको तो कढी चा। हाँ पुट सदको तो कढां सदको। काका पीरू खेर ताए न का शाम तसर ते आए चा। हाँ बा ईअं सम्झ पाण त शाम चाढ़ण लाइ ही छेलो रावल खान जे ओताक ते छॾण पियो वञा। हिन जा के महिमान अचणा आहिनि महिमान। बारे काका पीरू आ अव्हां ई त हथ वठी इन्हनि वॾनि माण्हुनि जो मथो फेरियो आहे। शाबाश ही छेलो वापसि काए हरी घर किले में ॿध। सुधा रावल खान मुंहिंजो जीअण वेह करे छॾींदो अहिड़ो सोन गोरो जेको कन छिने कोन कढंदो तुंहिंजो साह काका कोन कढंदो तुंहिंजो साह। अरे जेकॾहिं अञा बि इन ख़ौफ़ मां न निकितासीं त ख़बर नाहे पाण खे केतिरो वक़्तु इन्हनि जो गुलाम थी रहणो पवंदो। खुदारा हाणे इन्हनि जाबरनि सां जंग जोटण जो पाण में हौसलो पैदा करियो। अरे तू तो हिननि माण्हुनि खे असांजे खिलाफ़ भड़काई असांजे खिलाफ़। भोतार मूंखे माफ़ कर। सोढा सभ खां पहिरीं पंहिंजो किलो मज़बूत कर। हे माण्हू अव्हां खे आचपो ॾियारींदा जेके अखि ॾेखारण ते ॾकियो वञनि से तोसां मोचड़नि में छा बीहंदा। रावल खान जेकॾहिं इहा तुंहिंजी ॾाढ मुड़सई तोखे किची में फाहो करे न ॿधा न त मूंखे बि धणी बशक जो पुट करे न मंझा। अरे वञड़े हितां हवाली तू खाजी छा सां तोखे हिकु न हिकु ॾींहुं गिचीअ में रसो विझी भोलड़ करे नचाईंदसि भोलड़ो। इन खां अॻु मां तोखे हिकु दफ़ो वरी बि मौक़ो ॾियां थो मूंसां यारी जो हथ मिलाए ख़ुशि करे छॾींदोसि न। अहिड़ी ख़ुशीअ खे सोढो तीली त हणी सघे थो पर कंहिं भोतार जो वाठो बणिजी झुकी नथो सघे। रावल खान तो सोढे खे ललकारियो आहे सोढे खे ऐं जल्दी ई सोढो तो तां विझ थी किरंदो विझ। अच्छा हीअ ॿिली असां तां विझ थी किरंदी। पीरो जी जी साईं। तू हीअं कर ही छेलो कायल मुंहिंजी औताक ते ऐं पोइ तूं सिधो वञी थाणे ते ऐं थाणे ते वञी रिपोर्ट कर त मुंहिंजी मेह खुली वई आहे ऐं नथू पेरीअ पेर सीधा लीके धणी बख़्श जे घर जे मुहार ते छॾिया ही। मुंहिंजो चोर सोडो आहे सोडो। न न साईं इहो निसोरो नाक आहे। ख़ुदा जे वास्ते मूंखां हिन मुंहिंजी वई में क़यामतकारी न करायो। न न अरे वञ हितां मतां आंडा न कढी वठाए। न न साईं वञा। अड़े इन खां वधीक तूं गिदड़ करे बि छा सघीं थो। हल फिटी साईं जमांदर ख़ुदा न चयो पे त सच पुत्रो पुठन लाइ पियो सिके पुठन लाइ साईं। सोडा हाणे वञी बुट ते तेल मख जेकॾहिं हिन खां पोइ बि बाज़ न आहे न त पोइ खून जे केस में लोड़ाईंदुसि न। ऐं रावल खान उहो खून तुंहिंजो हूंदो। वञ ऐं वञी पंहिंजे अज़ीज़नि खां मोकिलाए वठ। ही सोढो तुंहिंजो तुंहिंजो मौत थी वरंदो। अचो कमदार हल फिटी सलाम अलैकुम अदा मीर मोहम्मद। वालेकुम अस्सलाम अदा पीरू कहिड़ा हाल आहिनि। अदा मीर मोहम्मद ये धरती कुजाड़ो थी चए। अदा पीरू धरती जे सीने मां प्यास उन्हनि माण्हुनि लाइ बदुआ थी निकिरी रही आहे जिन संदसि सीनू उजाड़ियो आहे। बरोबर अदा
चङी त सच थो पर कुॾियारो कजे। हे माण्हू सफ़ा अंधा थी विया आहिनि हिननि खे धरती जो दर्द नज़र नथो अचे नज़र नथो अचे। दा जे कॾहिं न हुननि में लोले जेतिरो बि लूणु हुजे हा त धरती माथा हे ॾींहं कोन ॾिसे हा। बरोबर अदा बरोबर। चङो अदा चङो अदा। हाणे हलूं था। मीर मोहम्मद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा। वालेकुम अस्सलाम बाबा। खैर वदे में चाचा मीर मोहम्मद तव्हां हिन बंजर ज़मीन ते छा पिया करियो? पुट दोदा ये धरती पाण जी माउ आ माउ। हिते हर रोज भेरो भंजण ईंदो आहियां। हाणे त डोरा पा ॾियण लॻी आहे तॾहिं त ज़ालिमनि। चाचा चाचा हौसलो रखो। हिन धरती जा डोरा पा जाइज़ आहिनि पर छा कजे चाचा हिननि जाबरनि त असांखे पंहिंजनि मसइलनि में फसाए रखियो आहे। चाचा जेकॾहिं मिड़ी मुठ न थियासीं न त बनियूं बि वेंदियूं त वनियूं बि वेंदियूं चाचा वनियूं बि वेंदियूं। पापा दोदा जी जी चाचा। सोचो रावल खान जो उतार ॾिया पियो ऐं घस में वरी इहो पियो ॿुधमि त हू रावल खान सां यार जो हथ पियो मिले। न चाचा न ईअं नथो थी सघे। पुट दोदा वॾा माण्हू तोड़ खां मुख़्तलिफ़ फुरबा हलाए सोढे जहिड़ा ॾिघा बचा ख़रीद कंदा रहिया आहिनि। उन्हनि हमेशह अहिड़नि नादान बचनि ते कुल्हनि ते बंदूकूं रखी गोलियूं हलायूं। पुट तूं वञी ख़बर चार वटि किथे। न चाचा मीर मोहम्मद न पहिरीं ॻाल्हि त सोढो ईअं कंदो ई कोन पर जेकॾहिं ईअं कयाई न त सम्झ अहिड़े भाउ खां खत खाली भली। या अल्लाह इन बचन के समझ आता फरमा समझ। मोहम्मद अरे मूं ॿुधो त तव्हां रावल खान खां वॾो पाणी वठी वरिया आहियो। अरे हाणे त मौजूद थी वयूं न। वाह वाह। हाँ त हिन ज़मीन मां सोन ऐं चांदीअ जा सोना संग लुणंदा सोना संग। अरे ॻाल्हाए न मीर मोहम्मद ख़ुशीअ में नथो ॿुधे या वात में मुङ पिया आहिनि। तो सभु ॻाल्हाइबो आहे छा? पोइ को भितियुनि सां ॻाल्हाईंदे छा? तोखां त सुठो आहे भितियुनि सां ॻाल्हाइजे। घटि में घटि जवाब कोन मिलंदो ॾुख त कोन थींदो न। अरे हाणे ॻाल्हाए बि खणी ॿुधण लाइ मूं वटि कन आहिनि। कन त जानवरनि सां बि थींदा आहिनि। पोइ छा हुननि सां बि ॻाल्हाइबो आहे छा? पंजू तोखे पंहिंजे बिरादरी जो को बि अहसासु न आहे? सिधी ॻाल्हि आहे मीर मोहम्मद। बाबा मूंखे इन वॾनि माण्हुनि सां फिटाणो न आहे। न पोइ वञी उन्हनि सां सुधो थी भी न। हिते मूं वटि छा हासिल करण आयो आहीं? अच्छा मीर मोहम्मद हिते जो ॿुधो वञो हुते पहुचाए। समझी ॻाल्हाए सुवारा। पंजू मुनाफ़िक न आहे। पोइ पंजू सचा कोन आहे। पंजो मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तोखे पंहिंजी बिरादरी जो को बि अहसासु कोन्हे। हिकु ॾींहुं अहिड़ो थींदो जो तूं ॾाढो बुछड़ो थींदे। अरे साईं फोन आई आहे तव्हांजी साईं फोन। हेलो मदन खान बाबा क्या हाल है आपके? अल्लाह का करम लगा है बाबा। काम हो जाएगा बाबा तुम खुटका नहीं करो। असल करबला करके बैठा हूं। क्यों नहीं उठेंगे? इनका बाप भी उठेगा बाबा। हाँ तुम खुटका नहीं करो। ओके ओके ओके। बाबल साईं इमरान खे पाणी ॾिनो ने या ईअं ई रवानो कयो ने? बस पंजो भावन भलो जो बची विया। क्या करे छॾी ने भोतारा साईं क्या करे छॾी ने? अरे हली आयल रोज़ी ईअं ई वराए छॾी ने। पंजो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। इहे माण्हू सदाई जेके असांजे पेरनि में बीहनि से हाणे मोह छिनण पिया अचनि। आख़िर इन्हनि खे ज़बान केरु पियो ॾे? अरे बाबल तूं बि सफ़ा को दरवेश आहीं। अरे हे कमदार ठलाह ते लूला पिया छॾाइनि था।
अरे बाबा ने जो हेॾो सारो बम तोखे नज़र ई नथो अचे। इहो वरी कहिड़ो बम? यो दो अरे हिन चू में तो देखा भला ॿियो वरी कहिड़ो बम थी सघे थो। अच्छा यो दो जिते किथे पियो फाटे। अरे काल्ह बि हिननि अखियुनि ऐं कननि सां ॿुधी आयो आहियासि मीर मोहम्मद वारनि खे अहिड़ियूं पेपटियूं पढ़ाई बाबा बाहि अॼु लॻे या सुभाणे। अच्छा इन जो मतिलबु त दोतो सोढे जे सबक मां सिखियो नाहे, इनखे त गॾिजां थो मां। बाबल साईं वारो कर। हे हिकिड़ा बुखिया ॿियो वरी ॾुखिया सुहाणे मुड़ुस कामरेट था थियनि। हा पंजो, हाणे इन्हनि सभिनी मां कुते जी पुछ वारो वर कढणो पवंदो। क्यों कर तुम्हारे जुआन दिल घोड़े कई। अरे 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 ही सोर केॾां केॾां पियो वञे? लॻे थो त रावल खान जो सिर वियो। हल फिटी कंदार भॼ। अच खुदा न अच दे हाल अहवाल। तो वारे साहब सोडे के घणा पानी ॾिना? अरे बतार तू बस था को दरवेश आहे। अरे खतरे मां पियो पुट जो उमेद रखी। छा मतलब? साईं मतलब इहो त हेतिरा ॾींहं थाणे ते वना वेठे खाधाई। असीं सभु हुनजी चाकरी में हुआसीं। अरे अॼु जान छुटी आहे असांजी। त छा हे सूबेदार छॾे ॾिनो? हा साईं बिल्कुलु आज़ाद करे छॾियसि। सूबेदार जो मथो खुरियो आहे छा जो मुंहिंजो पुराइल माण्हू उनखे छॾे ॾिनी? पर भतार सोढो जेकियूं ॻाल्हियूं करे वियो आहे उहे उन्हनि मां लॻे थो त उहो अॼु पुरजे या सुभाणे पुरजे। मुंहिंजे पोयां बि माण्हू पिया हलनि चङो आऊं हलां थो। पर भतार सोढो जेकियूं ॻाल्हियूं करे वियो आहे उहे उन्हनि मां लॻे थो त उहो अॼु पुरजे या सुभाणे पुरजे। अरे 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 भोतार पुराने मार जियासी माथे तां भॼो। हू छितो गगो वाईंदो अचे। कमदार होश में ताईं छितो पियो अचे? केरु पियो अचे जो तूं एॾो परेशान थियो आहीं? भोतार मौत में छा यादि पवंदो? भोतार मूंखे त तुंहिंजा चालिया ऐं खथ मां पिया नज़र अचनि। हल फिटी बात संभाले ॻाल्हाए गिदड़। केरु पियो अचे जो तूं? भोतार सोढो छा तार उन तोखे चयो हो न त हाणे तव्हांजो खून करे जेल वेंदो जेल। सो मुंहिंजो खून? सोढे जे डिघे में बि एॾी ताक़त न आहे जो मुंहिंजो खून करे। शेरा ओ शेरा हुकुम कर रावल खान। शेरा हिते सोढो पियो अचे। जेकॾहिं हितां ज़िंदा बची निकितो आहे न त तुंहिंजी खल लाइ छॾींदुसि। रावल खान मुझे का गिदड़ जी खल ना चढ़ल जो तू मुझे खल लाइंदे। रही ॻाल्हि सोढे जी त सोढे जो हितां लाश ई वेंदो लाश। खबरदार जे हितां हिकु कदम अॻियां वधायो अथई। अरे महिमाननि जो आदर भाऊ त को तोखां सिखजे। अरे आऊं हुते तोसां हथे खाली को विढ़ण आयो जो तूं। सोडा न चाहींदे ये दिल तो ते वैसा करे पे। बस यार पुठी में छुरो न हणजां। रावल खान पंहिंजी दिल मां गिदड़ कढ। ही सोढो मुड़सानी वेड़ जो कायल आहे। हिन जेकॾहिं तो ते वार कयो न त साम्हूं कंदो साम्हूं। शाबाश सोडा शाबाश। मूंखे तुंहिंजी मुड़सईअ ते नाज़ आहे नाज़। चङो रावल खान हाणे आऊं हलां थो। अगरि कमकार हुजे त हुकुम कजांइ। सोढो आधी महिल हाज़िर थींदो। ठीकु आहे सोडा।
पर हा ॿुधे सोडा सोडा ही वटि चाबी। छाजी चाबी? ही यारी जो तोला पहिरियों तोहफ़ो आहे। ॿाहिरि पार्क थियल गाॾी अॼु खां पोइ तुंहिंजी आहे। हल फिटी साईं, तेल जा त पैसा ॾियनि, न त ही सुञो कार खे को पाणीअ ते त कोन हलाईंदो, पाणीअ ते। होश में रही ॻाल्हाए कमदार। सोडा तूं वञ, गाॾी जी टांकी तेल मां फुल आहे। हल फिटी बोतार, हिन मिरो ते भुल जी इतबार न कजो। तूं खुटको न कर कमदार। रावल खान अखियूं पूरे पंहिंजो पाण ते बि एतबार नाहे कंदो। फ़िलहाल असां संदसि साॼी ॿांह कटी आहे, पोइ असां संदसि सरब कलम कंदासीं। अच्छा त इहा ॻाल्हि आहे त मीर मोहम्मद वारनि खे हितां लॾाइजे। बिल्कुलु सोडा, तो सही सम्झो। तूं पाण ॾिस, हो मुल्क बयाबान करे वेठा आहिनि। 5 रुपया वठी पट ख़ाली कनि। ठीकु आहे रावल खान, ऐं उन हवाले सां सोचे तव्हांखे जल्दी ॿुधाईंदुसि। ठीकु आहे। बोतार साईं, तुंहिंजे ट्रेकनि में त अॼु वॾा दोहल पिया वॼनि, वॾा दोल। कमदार, जॾहिं का क़ौम ख़तमु करणी हूंदी आहे न, सभ खां पहिरीं उन मां दोधा ऐं सोढा ॻोल्हे ॻोल्हे ख़तमु करणा पवंदा आहिनि। सोढो त वियो ऐं हाणे दोधो। अस्सलामुअलैकुम। हल फिटी बाबले, लॻे थो त हीप पाणीअ लाइ आयो आहे। हा ॿुधाए छोकिरा, तो हेॾा छा लाइ बंदि कयो आहे? कुछ ॾींहं अॻु बाबा ऐं चाचा मीर मोहम्मद वारा तव्हां वटि हिकु अर्ज़ु खणी आया हुआ। हा, पर मूं त खेनि सिधो जवाबु ॾिनो हो। उहो त सरासर ज़ुल्म आहे, हिकाणी करबला न करियो। छोकिरा, मूं तुंहिंजे वॾनि सां सिधो ॻाल्हायो आहे। जेकॾहिं अव्हां खे हिते करबला लॻे थो न, त पोइ बाबा सिगा टपड़ खणो ऐं थियो रवाना। बाक़ी इहा रोज़ रोज़ टे माणे मूंखां कान सहेबी। रावल खान, पाणी असांजो बुनियादी हक़ आहे। जेकॾहिं तो इज़त सां न ॾिनो त छा अॻियां ॻाल्हाए न, त इहा ज़बान खे कढी न वठाए। ज़बान शइ बि कहिड़ी आहे रावल खान? हक़ जी राह में जेकॾहिं मुंहिंजो सिर बि वञे न, त धरती माता कुर्बान ऐं वञी रसो ॻिची में विझी फाई खाई मर। बाक़ी इहे अव्हांजी जेके हाणे ज़बानूं हलण लॻियूं आहिनि न, इहे मूंखे सुठियूं नथियूं लॻनि। आऊं छो फाई खाई मरां? रसो तुंहिंजी गिच में छो न विझां? ख़ामोशी वारो वक़्तु पूरो थिए रावल खान। तुंहिंजे ज़हन में हुअणु घुरिजे त तुंहिंजी हिकु जागीर जो रस्तो असांजे ॻोठ वटां बि लंघे थो। जेकॾहिं मुड़ुसु माण्हू आई न, तो तां लंघे ॾेखारिजांइ। कमदार जी बोतार, ही वात ॻाढ़ो छोरो असांजी घर वेठे बेइज़ती करे वियो। इहे सम्झ त असांखे चैलेंज करे वियो आहे। संदन ॻोठ वटां लंघे खेनि ठाव को पादर हणंदासीं, पादर। हल फिटी। रावल खान, तुंहिंजो कमु थी वियो। तो देखे सचल जे लाश जो तोहफ़ो ॾेई आयो या ऐं हिकु ॿियो तोहफ़ो। शाबाश तेरा, शाबाश। पर ही बुलो के ॻोथरी में विझी मच्छी मार्केट में छॾे अची आ, पोइ हेॾां छो? रावल खान, हिकु मामूली बुलो न आहे। हिन लिकी लिकी असांजे निजी जेल जी रिकॉर्डिंग पे कई। वाह शेरा वाह, पोइ त वाकई ही ख़तरनाक बुलो आहे। अरे छा तोखे इहा ख़बर न आहे त हिते रावल खान जी इजाज़त बिना
को पखी पर बनाईंदो आहे त पोइ तो ये हेॾी वॾी जुरत कीअं कही? रावल खान, तुंहिंजे ज़ुल्म जी दुनिया इजो ख़त्म थियण वारी आहे। तूं मूंखे छॾे ॾिस त तोखे ख़बर पए तो हिते कहिड़ो ऋण ॿारियो आहे ऐं उनजो अंजाम छा थींदो। अच्छा त तूं मूंखे अंजाम ते पुॼाईंदे? तूं अंजाम ते त तोखे मुंहिंजो रब पुॼाईंदो, छाकाणि जो हू वाहिदुल कार आहे। अड़े ख़ुदा खां डिॼ मता का आ ग़रीबी तो ते केर ख़ुदाई थी न किरे। हाणे पंहिंजो खुतबो बंदि कर ऐं सिधो सिधो ॿुधाए त तूं केरु आहीं ऐं कंहिंजे लाइ कमु थो करीं? आउं हिकु मामूली इंसान आहियां ऐं ग़रीब माण्हुनि जे ॾुखनि खे पंहिंजे कलम सां ज़बान ॾियण मुंहिंजो कमु आहे। अच्छा त तूं साफ़ ई आहीं। हिकिड़ो त असां अवाम अची फाथा आहियूं। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे मथे में न लॻ, बाक़ी ॿियनि जियां वॾे नंढे ॾींहं ते 5 रुपया वठी वेंदो कर। रावल खान, थुकां थो तुंहिंजे 5 रुपयनि ते। खामोश शेरा, वठी वञी सम्झाइसि। जेकॾहिं ॻाल्हि टूल में न अचेसि न त उॾाए छॾीसि। फिटी बाबले मञोसी शेरो वाके शीं आहे शीं, रुगो रसो झलियोसि मता सभु माण्हू खाई चट न करे। हा कमदार, हाणे असांजे ख़िलाफ़ कंहिंखे बि वात खोलण जी ज़रूरत न थी ऐं माण्हू सचल जे अंजाम मां इबरत पराईंदा इबरत। अरे पर वॾा, मूंखे त इहो खून तुंहिंजी ॻिचीअ में पवंदे नज़र पियो अचे। तुंहिंजो दिमाग़ त सही आहे ख़ुदा न। अरे पर दरवेश ख़ुदा जा, तव्हां सचल खे मारण में एॾी जल्दी छो कई? साईं, अञा कल्ह तव्हां हुननि सां मोहमारी कई ऐं अॼु वरी माण्हू ख़तम। त पोइ छा थी पियो? पिड़ीअ ते पलांद करे सदन ॿाहूं कटियो ॿाहूं। हा पर साईं, तोदे सूबेदार साहब वटि सिधो इशारो तव्हां ॾांहुं कयो आहे, तव्हां ॾांहुं। हले फिटी भोतार मरी वियासीं क़ुरान। छा मतिलबु? मतिलब खे छॾियो साईं, बाक़ी तव्हां सभु उहे निशान ड्राए ख़तम करियो जंहिंमां सचल जो खून नज़र अचे थो। चङो साईं, आऊं हलां थो, बाक़ी सुभाणे मूं ते मयार न कजो। सचल जे तॾे ते न वञणु घुरिजे। छो न वञा जवाहर खान? छा सोढो हुन ॻाल्हि जी ज़मानत ॾिए थो त हुते उन्हनि तव्हां सां कुझु कयो त हुनजो ज़िम्मेवार सोढो ई रहंदो? छो ग़लति कंदा हो? मूं वटि तुंहिंजे छो जो जवाबु कोन्हे। अॻु बि अदा जी बेइज़ती ठही ऐं तव्हां वात चबे ईअं हलिया आया। तूं त ॿार ई ॿार जवाहर खान। कॾहिं चुप रहण बि माण्हू जे भले में हूंदो आहे। अचो थोरा। गिदड़ ई दुश्मन जे साम्हूं चुप रहंदा आहिनि। अदा एक मिनट। अदा तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा जवाहर खान, हिकु न 10 पुछी। अदा छा तव्हांजी हैसियत हाणे उते वञी पइती आहे जो टके जहिड़ा माण्हू पाण सां गॾु खयो वेठा आहियो? न जवाहर खान, कॾहिं कॾहिं वॾे शिकार लाइ पाण सां गॾु नंढा जानवर बि खणणा पवंदा आहिनि। वाह, त पोइ उन्हनि खे पंहिंजी औकात में रखो, मथे ते न चाढ़ियो जो सुभाणे हो ॻिचे पवनि। मूंखे तुंहिंजी कावड़ सम्झ में अचे पई जवाहर खान। इहो तोतो तुंहिंजे पेरनि में न वियारियमि न त मुंहिंजो रावल खान नालो न आहे। खोड़ो ई नथो लॻे। अदा तव्हांखे त शिकार करण जो सही पतो ई न आहे। ॻाल्हि ॿुध जवाहर खान,
आऊं तोखां उम्र में वॾो आहियां, वॾे हुअण जे नाते तोखे हिकु सलाह थो ॾियां, तकड़ में अची अहिड़ो कमु न कजां जो सुभाणे मूंखे ई रुअणो पवे। जब्बार खान एतिरो कमज़ोर नाहे जो किथे शिकार थी तुंहिंजे अखियुनि जो ॻोड़ो बणिजे। कुझु करणो पवंदो। रावल खान ऐं तुंहिंजे अॻियां शर्मिंदो आहियां। न सोडा, जेको तूं सोची पियो उहो मुंहिंजे ज़हन में न आहे, पर हिकु ॻाल्हि त ॿुधाए। कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए? सोडा, छा कॾहिं कुत्ता मालिक खां मोह मोड़े मालिक ते भौंकंदा आहिनि? थी सघे थो रावल खान, पर मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में कोन आई। यार, मूं हिकु कुत्तो पालियो हो, शेरो, जेको मूं ते हाणे बार बार भौंकी मालिक थियण जे चक्कर में आहे। त छा हाणे उन कुत्ते खे पुड़ी ॾिजे? शाबाश सोडा, शाबाश। त तूं हाणे वञी उन कुत्ते खे मारण जी का तरकीब सोच। रावल खान, सम्झ त हमरा हुओ ई कोन। हाँ सोडा, इहो कमु तोखां सवाइ ॿियो केर बि नथो करे सघे। चङो, ठीकु आहे रावल खान। कमदार हले फिटी। अरे अरे भोतार, मूंखां त बाबल मुठरो कोन झलबो। मूंखे सभु ख़बर आहे कमदार, तो उन खां वॾियूं वॾियूं भलाऊं झलियूं आहिनि। हले फिटी बाबल, लॻे थो त हिन ग़रीब कमदार जो सिर विञाईंदा। कमदार, इन जो तूं फिक्र न कर, वारे वारे सां सभु निशान डाहिबा। तोते जीता हूं। जब्बार खान, बाबा जब्बार खान, थोरो तरस। अदा तरसण जो वक़्तु वियो लियो। तो जेके कुत्ता पालिया आहिनि उन्हनि खां कुझु बि कोन थींदो। बाक़ी अॼु ऐं दोदे जी भेण खणी अची साणनि हिक कहाणी कंदुसि। बेवकूफ़, जेको तूं कुझु करण वञी पियो न, इन जी तोखे का ख़बर नाहे त इन जो नतीजो छा निकिरंदो। मूंखे फ़क़ति एतिरी ख़बर आहे त मुंहिंजे भाउ रावल खान में मुड़ुस ई कोन्हे। हाणे ॾिसजां जब्बार खान जी जंग। जेकॾहिं हिन जूअ खे मूं बाहि सां न जलायो त मुंहिंजो नालो बि जब्बार खान न आहे। जब्बार खान। जब्बार खान, जब्बार खान, कमदार बाबा तूं उन पोयां वञ, ॾिस कॾहिं थो वञे। खबरदार, हथ मथे खण। ही सभु छा आहे? तुंहिंजो मौत आहे शेरा। मुंहिंजी अखियुनि में पंहिंजो मौत ॾिस। न न छोटा, तूं रावल खान जे टुकड़ जो उहो बदिलो नथो ॾेई सघीं। इहो त तोखे ई सोचणु घुरिजे यार शेरा। रावल खान तोखे क़त्ल करण जो टास्क मूंखे ई ॾिनो आहे। मूंखे क़त्ल जो? हा हा, तुंहिंजे क़त्ल जो। हले फिटी सोडा, इहा ग़लती भुलिजी बि न कजे। रावल खान सचल जो खून लिकाइण लाइ असां सभिनि खे हिक ॿिए जा सां क़त्ल थो करणु चाहे। छा मतिलब? इहो तोखे शेरो ॿुधाईंदो। सोडा, मुंहिंजे पीठ ते रावल खान जे ॾोह जी लिकल क़बर आहे, पर अॼु हिन तोखे मुंहिंजे क़त्ल जो टास्क ॾेई मूंसां विसागाती करे उहा क़बर खोले छॾी आहे। इन क़बर में हाणे फ़क़ति रावल खान जो लाश दफ़न थींदो। छा असुल किसो इहो ई आहे? सोडा, असुल किसे खे हाणे ओरा में। सोडा, उन ॾींहुं जब्बार खान बि सोरठ जे हवाले सां तोखे विरगलायो। असुल में जब्बार खान जी अखि सोरठ में आहे। हींअर बि जब्बार खान उनखे अगवा करण वियो आहे। हल तली उनखे बचायूं। ही मूं छा कयो? ही मूं छा कयो? दोदा तो वाकई सही चयो यार। अवां सभिनी जी गैरत लाइ वॾी गार आहियां, पर ही अॼु ही सोढो इहे सभु गारियूं मिटाईंदो। हा हा,
सब मिटाईंदो जब्बार खान कुत्ता अचाई तो कमदार ही वट चाबी पंजू ऐं साफ़ीअ खे साम्हूं वारे कमरे मां कढी थाणे ते मोकल तेसी मां सोडे जो साथ ॾियां थो सोडा तूं अकेलो न आहीं आऊं बि अचां थो हले फिटरी